साहिल आज़ाद सिंध जो मशहूर शाइर साहिल आज़ाद 1938 धारे चनेसर ॻोठ कराचीअ में ॼाओ। हिन जो असुलु नालो ग़ुलाम हुसैन वाढो। हिन शुरू में ग़ुलाम हुसैन शाह तख़लुस इख़्तियार कयो, उन खां पोइ साहिल आज़ाद तख़लुस इख़्तियार कयईं। हिन सिंधी ॿोलीअ सां गॾु उर्दूअ में बि शाइरी कई। हिन आम शाइरीअ सां गॾु फिल्मी शाइरी बि कई। संदसि शाइरीअ जा मजमूआ बि शाया थियल आहिनि। हिन जी शाइरी फ़ोटे ज़रदारी, क़ासिम ओठे, सैयद सुलेमान शाह, गुलबानू, मोहम्मद यूसुफ, अब्दुल्ला कच्छीअ समेत सिंध जे तमामु घणनि फ़नकारनि ॻाई आहे। हिन सिंधी फिल्म परदेसी, मेराण जा मोती, कुर्बानी, सिंध जा सपूत, रत ऐं अजरक, तूफ़ान, हो जमालो लाइ गीत बि लिखिया। साहिल आज़ाद 10 नवंबर 2018 ते वफ़ात करे वियो। वफारज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।